अक्सर ज़िंदगी में ख़ुशि रहंदो आहियां ऐं उन जो सबबु ख़बर अथव छा आहे? कंहिं मां उमेद न रखंदो आहियां, एक्सपेक्ट न कंदो आहियां ऐं कंहिं मां एक्सपेक्ट न कंदो आहियां त मूं में का अहिड़ी उमेद, का अहिड़ी शइ पैदा ई न थींदी आहे। मूंखे ख़बर आहे त हर कमु पाण करिणो आहे, जेको कुझु करिणो आहे पाण करिणो आहे, कंहिं मां उमेद नाहे रखणी। छाकाणि त जॾहिं असां ॿियनि मां उमेदूं रखूं था त असां ऐं उहे उमेदूं जॾहिं पूरियूं नथियूं थियनि, एक्सपेक्टेशन्स पूरियूं नथियूं थियनि त माण्हू टुटी वञे थो। तंहिं करे कंहिं मां उमेद या एक्सपेक्टेशन न रखणु घुरिजे ऐं पंहिंजा कम पाण करणु घुरिजनि त माण्हू ख़ुशि रहे थो। मां इन लाइ ख़ुशि रहंदो आहियां। तव्हां बि ईअं करे ॾिसो, तव्हां बि ख़ुशि रहंदा। जेकॾहिं तव्हां कंहिं मां एक्सपेक्टेशन न रखंदा, उमेद न रखंदा ऐं उन वक़्तु जेकॾहिं को तव्हांजो दोस्त, को माइटु, को घर वारो तव्हां जी हेल्प कंदो, कंहिं वे में मदद कंदो, तव्हांजो को कमु कंदो, त तव्हां तमामु घणा ख़ुशि थींदा। सो पाण खे ख़ुशि रखो, ॿियनि मां उमेदूं न रखो। जेको करिणो आहे पाण खे करिणो आहे, अॻिते वधिणो आहे।